FFC इंतजामिया जे ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा जो स्पेशल ॿारनि जे ब्लाइंड स्कूल जो दौरो। ब्लाइंड स्कूल जे प्रिंसिपल सैफुल्ला महर ऐं ख़ालिद विताफी पारां शानदार इस्तक़बाल मथस गुलनि जी वर्खा। FFC इंतजामिया जे ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा पारां स्पेशल ॿारनि जे स्कूल लाइ वधीक हिकु बहितरीन कमरो तैयार कराए ॾियण जो ऐलान। FFC इंतजामिया पारां DH हेल्थ जे सहकार सां स्पेशल ॿारनि जे ब्लाइंड स्कूल में मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइम। स्पेशल ॿारनि समेत ॿियनि मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं ऐं गिफ्ट फ़राहम कया विया। असां सभिनी खे स्पेशल ॿारनि जो वध खां वधि ख़्यालु रखणु घुरिजे। अहिड़नि ॿारनि जी सहूलियत लाइ हर मुमकिन मदद कई वेंदी। उन मौक़े ते FFC इंतजामिया जे ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा सां गॾु कर्नल शकील चिट्ठा, कर्नल शुजात मिनहास, PRO अमानुल्लाह शर ऐं अहमद अली सूमरो गॾु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।